पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे सिंधी भाउरनि खे दिलवारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जा अचण वारा एपिसोड जी नेक्स्ट एपिसोडनि जी पूरी कहाणी। अचण वारे एपिसोडनि में छा थींदो, आख़िर छा न थींदो। हलूं था अपडेट की तरफ़। उन्हीं खां पहिरियां नंढड़ो अर्ज़ु आहे, महिरबानी करे दोस्तों असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग के ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अवांजो ई पंहिंजो चैनल आहे। दरअसल दोस्तों अचण वारा जेका एपिसोड आहिनि उन्हनि में तव्हांखे हिकु शइ वाज़े नज़र ईंदी। हाणे मेन जेका ॻाल्हि फिरी गिरी अची इन माई ते बीठी आहे, जेका जंहिंखे जाबिर आरा मारणु चाहिनि था। अगरि मारींदा पोइ बि शक चाकर ख़ान जो इन्हनि जे मथां ईंदो। अगरि नथा मारनि त माई कुझु न ॻाल्हियूं करे विझंदी चाकर ख़ान खे, त पोइ जाबिर ख़ान पकड़िजी पवंदा। हाणे इन्हनि जे लाइ मुसीबत थी वई आहे। हाणे ही कोशिशि कंदा कुझु न कुझु तरीक़ो कयूं, कंहिं न कंहिं तरीक़े खे माई खे बीमारी जो बहानो ॾियारे त बीमार हुई घणी, अहिड़े हिसाब सां इन खे मारियऊं जीअं शक बि असांजे मथां न अचे ऐं ॻाल्हि बि जेको आहे पक थी वञे। ऐं अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे वाज़े ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां असांखे ॿिए वीडियो में। महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अवांजो ई पंहिंजो बहितरीनु चैनल आहे।